की रहमत कंदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला पंजरबान के मथा खास मेहरबान आहे। खुसूसन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथा तमाम घणो मेहरबान आहे। अल्लाह ताला हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निस्बत जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत सां तमाम घणियूं भलाइयूं ऐं मेहरबानियूं फरमायूं आहिनि। एतिरियूं त भलाइयूं ऐं मेहरबानियूं जो अॻे उम्मतनि मां कंहिंसां बि कोई भलाइयूं ऐं मेहरबानियूं न थियूं आहिनि। यकीनन इहो सॼो सदको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो उनसां निस्बत। अल्लाह ताला तमाम घणो मेहरबान आहे। अल्लाह ताला हमेशा वाले की भलाई चाहींदो आहे ऐं अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो था अल्लाह ताला मेहरबान है पान सां। एक दफे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंग था रोटिया पे साहबा किराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआ। वाट ते हिकिड़ो पखी हुयो, उनजा बच्चा नंढा हुया। के सहाबी समरे कोई बच्चा पकड़े वठो। जॾहिं पखी जा बच्चा पकड़ी त उनजी मां बचन जे मथां लामारा ॾेई वई। घणाई लामारा ॾिनई, आख़िर पंहिंजो पाण पंहिंजे बचन जे मथां छॾी उन सहाबी समरे उनखे बि पकड़ियो। पर माउ जे इन अमल जे करे सहाबी समरे खे वॾो अजर थियो ऐं अची सही माजरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां अर्ज़ रखी। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॿुधो पाण फरमाया तव्हांखे इन माउ जे शफ़क़त ते ऐं हिनजे क़ुर्बानीअ ते, हिनजे मोहबत ते, हिनजे प्यार ते, बचन सां जेको मुंहिंजो प्यार आहे उन ते अजब लॻे थो त बचन जे करे पंहिंजी जान जी बि परवाह न कई, बचन जे मथां सिर ॾिनई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेतिरो हिन माउ जो हिन बचन सां प्यार आहे मुंहिंजो करीब रब पंहिंजनि ॿारनि सां इन खां 70 दर्जा वधीक पंहिंजनि ॿारनि सां प्यार कंदो। एतिरो मेहरबान आहे, एतिरो मेहरबान आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो रब फरमाईंदो आहे कुदसी हदीस ये फरमान रब जो रिवायत करण वारो हुजूर जी ज़ात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे रब फरमायो त जेको माण्हू मूंखे हिकु गिराज में जो थींदो आहे ऐं उनखे विखि वेठो थींदो। सुभान अल्लाह। जेको मूंखे हिकु विखि वेठो थींदो आहे ऐं उनखे वेठो थींदो आहे। जेको मुंहिंजो बानो मुंहिंजे आस्ते ईंदो आहे मां उनखे ढुकी ईंदो आहे। सुभान अल्लाह। यानी
मानो अल्लाह के हुजूर अचे, अल्लाह के घर अचे, अल्लाह के हुजूर तौबा ताइब थे त बानो के अल्लाह ताला बख्श फरमाईंदो आहे। थोड़ो पाए अचण जी देर आहे, उनजा गुनाह केतिरा बि घणा छो न हुजनि, अल्लाह फरमायो इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, जेको सिंध के दिल सां तौबा कंदो आहे अल्लाह के हुजूर अल्लाह फरमायो मां उनजा सब गुनाह बख्श कंदो। उनजा गुनाह छो न ज़मीन आसमान जे खला जे बराबर छो न हुजनि, पर मुंहिंजी रहमत तमाम घणी खुशाली आहे। अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत सां खास मेहरबान आया। उम्मत सां खास जेके मेहरबानी फरमाई अथसि उन्हनि मां हिकिड़ी मेहरबानी ही बि आहे त अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे लैलतुल बरात जी रात ते अल्लाह इनायत फरमाई। वो बरात की रात कहिड़ी आहे? उहा 15 शौबान जी रात आहे, जो इन रात में अल्लाह तबारक व तआला जे रहमत जो खास नुज़ूल थींदो आहे। ऐं अल्लाह ताला जी तरफ़ां ऐलान थींदो आहे त आहे को गुनाहगार जेको गुनाह बख़्श आहे त उनखे बख़्श आहे को तंगदस्त रोज़ी जो सवाली मूंखां सवाल करे त मां उनखे रोज़ी ॿुधायां, आहे को बीमार मूंखां शिफ़ा घुरे त मां उनखे शिफ़ा ॿुधायां, आहे को औलाद जो सवाली, आहे कहिड़े क़िस्म जो सवाली मूंखां सवाल करे त मां उनखे अता कयां। इहो ऐलान अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां थींदो आहे इज़त रात में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रात के बाबत फरमायो त इन रात में बादल जा अमल अल्लाह के हुजूर पेश थींदा आहिनि सॼे साल जा। इन रात में अल्लाह ताला जे तरफ़ां बादल जे रिज़्क़ जा फैसला थींदा आहिनि, सॼे साल जे रिज़्क़ जो फैसलो थींदो आहे। इन रात में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बनु कल्ब कबीले जे मक्किरनि जे जिस्म ते चमड़े ते जेतिरा वार आहिनि उन खां वधीक अल्लाह ॿारनि खे एतिरनि ॿारनि खे बख़्श फरमाईंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इन रात जो ख़ास इबादत जो एहतमाम फरमाईंदा। हिकिड़े दफ़े उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे घर आराम कया मुंहिंजो वारो आऊं जो रात जो उथियसि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बिस्तरे ते कोट लथो। मूंखे हीउ ख़्यालु गुज़रियो शायदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बारे में नी घर वाली का ज्ञान कोई सब घर तलाश किया, नबी सब घर घर होया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कोन अब बोलीते जन्नत में बाकी वेसो तो मु मिठो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते अल्लाह के हुजूर सजदे में आए ऐं अल्लाह तबारक व तआला खां दुआ कया। वर्ष के याद अल्लाह ही छा माजरा है और फरमाया था आशा की बदली शुरुआत की रात है अल्लाह ने रहमत जो खास नुज़ूल उन्हें वो रात है तुम्हें खबर ना है अल्लाह तबारक व तआला इन रात में बनु कल्ब कबीले जे बकर जे जिस्म जे जेतरा बार उनका भी वधीक अल्लाह ताला पंहिंजा बार बख़्श इंतहाई बाबरकत रात आहे।
अय्या अल्लाह तबारक व तआला हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उम्मत सादिया मेहरबानी फरमाई और उनके हिदायत के अल्लाह इराद हदीस शरीफ में आया और इसके तो हुजूर की उम्मत सा खास मेहरबानी है वो इतना ही में हदीस शरीफ आए हर रात जो ये होना थी दुआएं आई को का भरण मारो का भरे तमाम की अता है पर 15 शोबान की रात अभी अल्लाह ताला ने अल्लाह ताला की रहमत कसरत सा और जो नुज़ूल की दुआएं अल्लाह तमाम घनी रहमत नाज़िल फरमाई दुआएं बारन सा घनी मेहरबानी फरमाई दुआएं तो बारो सच्ची दिल सा तौबा लाए थी नरमी अल्लाह के बख्श फरमाई दुआएं बानो जगह गुनाह छड़े करे ऐ सिद्ध दिल सा अल्लाह के हुजूर अची तौबा लाए थी दुआएं हदीस शरीफ में आए नरमी अल्लाह के बख्श फरमाई दुआएं बल्कि बाने जे तौबा करते अल्लाह ताला तमाम घणो खुश सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह केतिरो खुश थींदो आहे वाणे जो मिसाल ॾिनो फरमाया त को मुसाफ़िर हुजे ऐं उन मुसाफ़िर जो सामान खाधे पीते जो उनजे उठ जे मथां पियल हुजे उनजी सवारी जे मथां पियल हुजे ऐं पोइ कंहिं बयानात में हो मंज़र अंदाज़ थिए ऐं पोइ उन बयानात में उहो उठ उनखां सामान जेको उनजे मथां रखियल आहे उन समेत उहो विञाइजी वञे ऐं पोइ ही उनखे ॻोल्हे थकिजी पवे पर उहो जानवर सवारी वारो उनखे न मिले ऐं पोइ मायूस थी करे वेही रहे ऐं पंहिंजी मौत जो इंतज़ार करे ज़ाहिर आहे बयान न को पानी न को आबादी वेझे खाधे पीते जो सामान जेको सवारी जे मथां हुयो सवारी जो जानवर सामान समेत गुम थी वियो लधो न खाइण पीअण जी का शइ न हुजे त इहो ई थींदो माण्हू पंहिंजे मौत जो इंतज़ार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो शख़्स पंहिंजे मौत जे इंतज़ार में हुजे ऐं पोइ अचानक सामान समेत उहो जानवर वठी मिली वञे फरमायो केतिरो ख़ुशि थींदो फरमान लॻाए सघे थो केतिरो ख़ुशि थींदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं गुनाहगार माण्हू अल्लाह जे हुज़ूर अची पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदो आहे तौबा थींदो आहे त अल्लाह खे इन खां बि शख़्स खां बि वधीक ख़ुशी थी मुंहिंजो माण्हू आहे मुंहिंजे दर ते आयो आहे अल्लाह त चाहींदो आहे इन बारे में मूं ख़लक़ियो आहे इन रोज़ी ॾियण वारो मां आहियां ही मुंहिंजो माण्हू आहे मुंहिंजो दर छॾे ॿियनि दर ते छो थो वेहे या अय्युहल इंसान मा ग़ररक बिरब्बिकल करीम الذي خلقك فسواك فعدلك في أي सूरत ما شاء ركبك ऐं इंसान उन रब तोखे ख़लक़ियो आहे उन तोखे सोणी सूरत ॾिनी आहे उहो तोखे रोज़ी ॾींदड़ आहे हर तुंहिंजी शइ जो हू मालिक आहे उन रब खां तो मुंहुं मोड़ियो आहे तोखे कहिड़ी शइ धोखे में विधो आहे दुनिया जी कहिड़ी शइ तोखे धोखे में विधो आहे जो तो पंहिंजे इन करीम रब खे पर तूं तुंहिंजो करीम आहे सखी आहे महिरबान आहे उन करीम रब जे दरवाज़े ते तो छॾे ॾिनो आहे उन करीम रब खे तो छॾे ॾिनो आहे ऐं उनखे तो विसारे छॾियो आहे उनजी तो इबादत छॾे ॾिनी आहे छा थियो आहे तोखे अल्लाह त हीअं क़ुर में फरमाईंदो आहे मां ख़बर माना तूं मुंहिंजो ॿारु आहीं तोखे पैदा मूं कयो तोखे सोनी सूरत मूं ॾिनी तोखे दुनिया जी नेमतूं मूं ॾिनियूं तोखे औलाद तोखे रिज़्क़ ॾियण वारो आऊं आहियां मुंहिंजे दर में छॾे मुंहिंजी इबादत में छॾे केॾा अहिड़ो माण्हू जॾहिं उहो रब करीम आहे उहो चाहींदो आहे त मुंहिंजो ॿारु मूं वटि अचे ॿारु जॾहिं अल्लाह जे हुज़ूर ईंदो आहे अल्लाह
शर्त आहे वारो सिद्ध दिल सां तौबा गुनाह खां सची दिल सां तौबा करे तौबा जो इहो मतिलबु न आहे कि असां कननि में हथ घुमाए न कंदे हथ घुमाए आॻो ॿुधायूं न तौबा जो मतिलबु इहो आहे तौबा गुनाह ॿिनि क़िस्मनि जा आहिनि हिकिड़ो गुनाह जंहिंजो तालुक हुकूकुल्लाह सां आहे यानी असां अल्लाह जा हक़ अदा न कया असां निमाज़ न पढ़ी असां रोज़ा न रखिया असां हज न कयो आहे हिकिड़ा गुनाह अहिड़ा आहिनि जेके हुकूकुल इबाद सां तालुक रखनि था यानी असां अबे अब्बा की नाफ़रमानी कई आहे असां पाड़े वारे खे सतायो आहे असां ॿियनि जो हक़ खाधो आहे कंहिं सां ज़ुल्म कयो आहे त पोइ बुज़ुर्ग फरमायो जेकॾहिं हुकूकुल्लाह सां कंहिं गुनाह जो तालुक आहे उन गुनाह खां तौबा जो तरीक़ो ही आहे त माण्हू इहो अलाह सां वाइदो करे त ग़रीब रब जेकी गुनाह थिया हुआ कोई तू बख़्श कर आइंदा तौबा कया त वरी मां कोई गुनाह न वरी नमाज़ न छॾींदुसि वरी रोज़ा न छॾींदुसि तुंहिंजी इबादत कोन छॾींदुसि सिर्फ़ दिल सां तौबा आहे जेकॾहिं हुकूकुल इबाद सां तालुक आहे यानी हिकु दफ़ो ते पशेमान थिए ॿियो इहो यानी रब सां वाइदो करे त आइंदा इहो गुनाह न कंदुसि पर जेकर हुकूकुल इबाद सां तालुक आहे गुनाह जो त पोइ या उन बाने खे जो हक़ ॾे इहो शर्त आहे या वरी उन खां माफ़ कराए ज़ाहिर आहे जेकॾहिं का दौलत आहे को हक़ आहे ज़मीन आहे मिल्कियत आहे त उहो उनखे हक़ ॾियणो आहे तौबा जो इहो तरीक़ो आहे उनखे पंहिंजो हक़ ॾे या कंहिंखे तकलीफ़ ॾिनी अथसि उन खां माफ़ कराए तव्हांखे ख़बर आहे असांजे माशरे में इन राति जो इहो ई सबबु आहे जो माण्हू चवंदा आहिनि अदा मूंखे माफ़ कजां मूंखां जेकर का कोताही थी आहे अॼुकल्ह त इहा माफ़ी बि अजीब तरीक़े सां थी आहे इहो सोशल मीडिया जो ज़मानो आहे बसि माना हिकिड़ो मैसेज ठाहे मुल्क खां माफ़ी वठी इहो कोन्हे तरीक़ो उन माने ॾे वञी करे उनखे चइजे अदा मूंखे जेकर मूंखां तकलीफ़ पहुती आहे मूंखे माफ़ कयो इहो माफ़ी जेकर का को हक़ उनजो तोड़े रहियल आहे को हक़ अदा करे पोइ अल्लाह तबारक व तआला खे बख़्श ये हुकूकुल इबाद तॾहिं बख़्श थींदा त उहो माण्हू बख़्श करे या ॿार हक़ अदा करे बाक़ी हुकूकुल्लाह सां जेकर उनजो तालुक आहे उहो रब बख़्शण वारो आहे इंतिहाई बाबरकत रात आहे जेका अचे थी बदर शोभा जी रात अल्लाह जी तरफ़ां इहा ख़ासि महिरबानी नेमत आहे इन रात खे विञाइण ज़िंदगी में वरी इहा रात नसीब थिए या न थिए इन रात में जागी पंहिंजे रब जी इबादत कयो गुनाहनि खां माफ़ी वठो अल्लाह ताला तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए इन रात जी नेमतुनि ऐं बरकतुनि खे हासिल करण जी अल्लाह ताला तव्हां असांखे तौबा जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए इबादत जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए वाख़िर दावाना